पान सल्लम के खिलाफ मुशरिकीन मक्का मुआहिदो कन था, उडो ही उनके ख़त्म करे थी। ख़बर आए तो अल्लाह जो नबी आहे पान जी जुदाई में थोड़ा रोअण शुरू करे थो। ख़बर आए तो अल्लाह जो नबी आहे पान जे साम्हूं उठ शिकायत पेश करे थो। ख़बर आए तो अल्लाह जो नबी आहे पान जे साम्हूं पत्थर सलाम पेश करे थो। ख़बर आए तो अल्लाह जो नबी आहे पान आया अचण जी वजह से पान आया तॾहिं तो अबू बकर सिद्दीक बनो आहे। पान आया तॾहिं तो उमर फारूक बनो आहे। पान आया तॾहिं तो उस्मान गनी बनो आहे। पान आया तॾहिं तो अली हैदर करार बनो आहे। पान आया तॾहिं तो हज़रत हमज़ा सैयद शुहदा बनो आहे। पान आया तॾहिं हसन हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह बनिया आहिनि। पान आया तॾहिं तो फातिमतु ज़हरा सैयदतु निसाए अहलिल जन्नह बनी आहे। पान आया तॾहिं तो आयशा सिद्दीका उम्मुल मोमिनीन बनी आहे। और पान आया तॾहिं तो अल्लाह जो घर काबो जैसे इब्राहिम खलील बनायो वो सॼी इंसानियत जे लाइ बैतुल्लाह बनी चुको आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अहलल किताब क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम अला फ़त्रतिन मिनर रुसुल अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर फ़क़द जाअकुम बशीरुन व नज़ीर। ऐ अहले किताब, क़द जाअकुम रसूलुना, तहक़ीक़ तहां असांजो रसूल तहां वटि अची चुको आहे। अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर, ईअं न थिए जो तव्हां चओ त असां वटि को बशीर या नज़ीर न आयो। फ़क़द जाअकुम बशीरुन व नज़ीर, तहक़ीक़ तव्हां वटि बशीर ऐं नज़ीर अची चुको आहे। या क़ुरान करीम सूरह माइदे जी आयत आहे जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि अहले किताब खे नबी साईं जे आमद जी ख़बर ॾिनी आहे जिन पाण जे आमद खां अॻु में मबूस थियण खां अॻु में अल्लाह खां दुआऊं तलब कयूं पिए त आख़िरी नबी मबूस फ़रमाए। जॾहिं पाण आया त पाण जे नबूवत जो इनकार करण लॻा, हालांकि निशानियुनि सां सुञातऊं सही। इनकार इन करे कयाऊं त बनी इसराइल मंझां रसूल छो न आयो। तंहिं ते अल्लाह ताला ख़बर जे तौर ते ऐं धमकीअ जे तौर ते बयानु कयो त असांजो बशीर ऐं नज़ीर अची चुको आहे। मतां क़यामत जे ॾींहुं तव्हां चओ त असां वटि को बशीर ऐं नज़ीर न आयो। क़ुरान करीम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जहिड़े तरीक़े सां सीरत बयानु करे थो, इत्तिबा बयानु करे थो, अहिड़े तरीक़े सां ई पाण सल्लम जी अज़मत जो हिकु अज़मत भरियो किताबु आहे। अॼु मुख़्तसिर टाइम जे अंदरि अॻियां हली करे चंद मिसाल क़ुरान करीम मां बयानु कंदसि त अल्लाह पंहिंजे रसूल जी अज़मत क़ुरान करीम मां कीअं साबित कई आहे। असल में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अज़मत वारा रसूल आहिनि जिन जे आफ़ताब नबूवत मशरक़ खां मग़रब, शिमाल खां जुनूब ताईं फैलियल इंसानियत जे लाइ हिदायत जा मंबा, हिदायत जा नूर, सिराते मुस्तक़ीम जी तरफ़ दावत ॾींदड़ हिकु अकेला हिकु मुनफरिद क़ाइद बनी करे आया जिन जे अचण ते अंबिया इकराम जो इख़्तिताम थी चुको, पाण ख़ातिमुल अंबिया बनिया, नबूवत जो महल मुकम्मल थी चुको जंहिं महल जी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम खां थी। पाण फरमाइनि था उन महल जी आख़िरी सिराऊं आहे व ख़ुतिम बिहन नबूवा, ऐं मूंसां
नबूवत जो इख्तिताम थी चुको। तंहिं करे नबी साईं जे ज़माने खां वठी करे क़यामत ताईं नबी साईं हिकु अहिड़ो पैगाम छॾे विया आहिनि, हिकु अहिड़ी सीरत छॾे विया आहिनि जो कंहिं नबी ऐं रसूल जे अचण जी ज़रूरत बि बाक़ी न आहे। असांजो अक़ीदो आहे जहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला पंहिंजी उलूहियत में अकेलो आहे, अल्लाह पंहिंजी मालिकियत में अकेलो आहे, अल्लाह पंहिंजी बादशाहत में बेमिसल आहे, लासानी आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी रिसालत में बेमिसल आहिनि, लासानी आहिनि। तव्हां पंहिंजे सिफ़ात के पढ़ी ॾिसंदा, पाण नबूवत ऐं रिसालत जे अंदर भी लासानी आहे, पाण मेराज जी अज़मत में भी लासानी आहिनि, को नबी शरीक न है। पाण सॼी सारी इंसानियत ताईं पैगाम पहुचाइण में लासानी आहे, को शरीक न है। पाण अंबिया इकराम जे अंदर जेके मक़ाम ऐं मनसब मुहैया थिया आहिनि, उन मक़ाम जे अंदर भी पाण लासानी आहे। अल्लाह जे साम्हूं सिफारिश करण में मोहम्मद मुस्तफ़ा लासानी आहे। कंहिंजी का अज़मत ना है जो अल्लाह जे साम्हूं कलाम करे सघे सवाए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे। पाण जन्नत जे इफ्तिताह में लासानी आहे। सॼी सारी सीरत के पढ़ंदा वञो, कायनात इंसानियत में हिकु बेमिसल हस्ती, हिकु लासानी हस्ती तव्हांखे मिलंदी, जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद जो इत्तला अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान करीम किताब जे अंदर ॾिनो आहे। नबी साईं जे आमद जो इत्तला अल्लाह आसमानी किताबनि में ॾिनो आहे। पाण जे आमद जो इत्तला अल्लाह अंबिया इकराम जी जमायत खे ॾिनो आहे। पाण जे आमद जो इत्तला अंबिया इकराम पंहिंजे उम्मतन खे ॾिनो आहे। पाण जे आमद जो इत्तला इब्राहिम खलील पंहिंजे दुआन में पेश कयो आहे। पाण जे आमद जो इत्तला मूसा कलीमुल्लाह तौरात में सिफ़ात के ज़रिए ॾिनो आहे। पाण जे आमद जो इत्तला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशख़बरियुनि जे ज़रिए ॾिनो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का आम हस्ती न है जिन जे आमद जी ख़बर ॾियण जे लाइ चंद माण्हू सायूं पटियूं ॿधी करे, चंद ॿारनि जे हथनि में झंडियूं ॾेई करे शहर जे गली ऐं कोचनि में ख़बर ॾियणु चाहिनि त अहमद मुज्तबा आयो आहे। यादि रखो, असांजो अक़ीदो आहे कायनात जो ज़र्रो ज़र्रो आसमान खां वठी करे ज़मीन जे ताईं, आसमाननि जे किनारनि में फैलियल मखलूक आहे, ज़मीन जे तहनि में पियल मखलूक आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बारे में वाक़िफ़ आहे। इहा ई वजह आहे जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिफ़ाज़त गेलर करे थो। ख़बर आहे त अल्लाह जो नबी आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ मुशरिकीन मक्का मुआहिदो कनि था, ओॾो ई उनखे ख़तमु करे थी। ख़बर आहे त अल्लाह जो नबी आहे। पाण जी जुदाई में थोड़ा रुअण शुरू करे थो। ख़बर आहे त अल्लाह जो नबी आहे। पाण जे साम्हूं उठ शिकायत पेश करे थो। ख़बर आहे त अल्लाह जो नबी आहे। पाण जे साम्हूं पत्थर सलाम पेश करे थो। ख़बर आहे त अल्लाह जो नबी आहे। पाण आया अचण जी वजह सां पाण आया तॾहिं त अबू बकर सिद्दीक़ बनियो आहे। पाण आया तॾहिं त उमर फारूक बनियो आहे। पाण आया तॾहिं त उस्मान गनी बनियो आहे। पाण आया तॾहिं त अली हैदर करार बनियो आहे। पाण आया तॾहिं त हज़रत हमज़ा सैयद शुहदा बनियो आहे। पाण आया तॾहिं हसन हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नह बनिया आहिनि। पाण आया तॾहिं त फातिमतु ज़हरा सैयदतु निसाए अहलिल जन्नह बनी आहे। पाण आया तॾहिं त आयशा सिद्दीक़ा उम्मुल मोमिनीन बनी आहे। और पाण आया तॾहिं त अल्लाह जो घर काबो जंहिंखे इब्राहिम खलील बनायो, उहो सॼी इंसानियत जे लाइ बैतुल्लाह बनी चुको आहे। कहिड़ी ॻाल्हि जो इत्तला ॾियनि था? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं इत्तला जा मोहताज न आहे।
पाण फरमाइनि था आसमान ऐं ज़मीन जे अंदरि जेका मखलूक आहे उहा मूंखे सुञाणे थी ऐं अल्लाह जो नबी आहे सवाइ इन्हनि चंद मुशरिकनि जे हदीस जा अल्फाज़ आहिनि, सवाइ उन्हनि नाफ़रमान इंसाननि ऐं जिन्ननि जे जेके मुंहिंजे नबुवत जो इनकार कनि था, वरन काइनात जो ज़र्रो ज़र्रो अल्लाह जे नबी खे सुञाणे थो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजे सिफ़ात खे बयानु कंदे हिकु सिफ़त इहा बयानु कई, इन्ना अरसलनाका शाहिदा, ऐं नबी बेशक असां तव्हांखे गवाह बनायो आहे। कहिड़ी ॻाल्हि जा गवाह आहिनि? क़ुरान करीम सूरह निसा जे अंदरि इहो बि ज़िक्र आहे, फ़कैफ़ इज़ा जिअना बिका शहीदन अला हाउला, ऐं नबी उन वक़्त खे यादि कर जॾहिं तूं हिन उम्मत जो गवाह बणिजी करे ईंदे, तोखे हिन उम्मत जे लाइ गवाह बनाईंदासूं। मालूम थियो मोहम्मद मुस्तफ़ा हिन उम्मत जा गवाह आहिनि, अॻियनि उम्मतनि जा गवाह, अञा उन खां मथे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे उलूहियत जा गवाह, अल्लाह जी वहदानियत जा गवाह, अल्लाह जी मुलूकियत जा गवाह, अल्लाह जी बादशाहत जा गवाह, अल्लाह जी ताकत जा गवाह, अल्लाह जी कुदरत जा गवाह, अल्लाह जे अकेलाई जा गवाह। इहा गवाही त आदम अलैहिस्सलाम बि ॾिनी आहे, मूसा अलैहिस्सलाम बि ॾिनी आहे, 1,24,000 अंबिया जीअं इहा गवाही ॾिनी त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा को इलाह न आहे। इन अल्फाज़नि जे अंदरि जहिड़े तरीक़े सां तौहीद जो ज़िक्र आहे, अल्लाह जी वहदानियत जो ज़िक्र आहे, इहा गवाही मौजूदु आहे, शहादत मौजूदु आहे। अल्लाह पंहिंजी बादशाहत में मुलूकियत में अकेलो आहे, लेकिन असां चऊं था क़ुरान करीम जा अल्फाज़ तिलकर रसूलो फज़लना बाज़हुम अला बाज़, अल्लाह रसूलनि जी जमात में बाज़ खे बाज़ ते फज़ीलत ॾिनी आहे। असांजो आका ॿिनि जहाननि जो सरदार आयशा जो ताजदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा पाक बाज़ हस्ती आहिनि जंहिंखे अल्लाह ताला अंबिया इकराम जे अंदरि बि उहा फज़ीलत ॾिनी आहे जेका बेमिसल आहे, जेका लासानी आहे। गवाह त आदम अलैहिस्सलाम भी आहे, लेकिन जन्नत में दाखिल थी करे जन्नत के ॾिसी करे अल्लाह जे उलूहियत जो गवाह बणिजी वञे थो। गवाह त इब्राहिम खलील आहे, लेकिन आतश निमरूद जे अंदरि महफूज़ बंदी करे अल्लाह जी वहदानियत जो गवाह बणिजी वियो। गवाह त इस्माइल ज़बीउल्लाह आहे, लेकिन छुरीअ खां महफूज़ बंदी करे गवाही ॾे थो। गवाह त यूसुफ अलैहिस्सलाम भी आहे, लेकिन खूह खां निकिरी करे तख़्त ते पहुचे थो। इहो सॼो सारो इज़हार या सॼी नेमत अल्लाह ॾांहुं मोटाईंदे गवाही ॾे थो। ॿिए तरफ़ मोहम्मद मुस्तफ़ा आहिनि, गवाह ॿ क़िस्म जा। हिकु उहो गवाह हूंदो आहे जेको मौक़े जो गवाह आहे, मौक़ो ॾिसे थो आदम अलैहिस्सलाम जन्नत आहे, मौक़ो ॾिसे थो इब्राहिम खलीलुल्लाह बाहि आहे लेकिन नेमत बनियल आहे, मौक़ो ॾिसे थो इस्माइल ज़बीहुल्लाह छुरी आहे लेकिन घेटो ज़बह थिए थो, मौक़ो ॾिसे थो यूसुफ अलैहिस्सलाम खूह जे तरे में आहे लेकिन तख़्त ते बादशाहत कंदड़ आहे। ॿिए तरफ़ मुस्तफ़ा आहे। अल्लाह फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, पाक है उहा ज़ात जंहिं पंहिंजे पाने खे सैर करायो। अल्लाह छो सैर करायो? ले नुरियहू मिन आयातिनल कुबरा, सैर इन्ही करे करायो तां त आयातूं ॾेखारिया, निशानियूं ॾेखारिया। मोहम्मद मुस्तफ़ा मौक़े जा गवाह, जॻह जा गवाह, पाण निकिरनि था, आसमान जो सैर कनि था, आसमान ॾिसनि था, उन ते रहंदड़ मख़लूक ॾिसनि था, जन्नत ॾिसनि था, सिदरतुल मुंतहा ॾिसनि था, जहन्नम ॾिसनि था, अल्लाह जा मलाइक ॾिसनि था, अल मुसव्वा मकाम ते पहुचनि था, अंबिया खे ॾिसनि था, बैतुल मामूर खे ॾिसनि था, वापसि मोटनि था। अल्लाह फरमाए थो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदा, ऐं नबी असां तोखे गवाह बनायो। इहो गवाह अची करे ख़बर ॾे थो मूं हे शयूं ॾिसियूं, मूं पंहिंजे रब खे हिन तरीक़े सां पातो। अल्लाह तस्दीक कई त मुंहिंजो नबी जेकी कुझु चवे थो मा ज़ाग़ल बसरो वमा तग़ा, न उन जी अखि टिड़ी आहे न ग़लति बयानी कई आहे, बल्कि शहादत सही नमूने सां कई आहे। त गवाहनि जी फज़ीलत आहे, लेकिन इहो गवाह बेमिसल आहे। तंहिं करे तव्हां क़ुरान करीम में ॾिसंदा अल्लाह ताला पंहिंजे अंबिया इकराम सां बेहद मोहब्बत करे थो, उन्हनि जो को इनकार न आहे। अंबिया इकराम जी फज़ीलत
पंहिंजी पंहिंजी जगह ते उन जो को इनकार ना है, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे अंबिया मंझा, अल्लाह जे रसूलन मंझा, अल्लाह जे कास्तन मंझा, अल्लाह जे महबूबन मंझा, अल्लाह जे खलीलन मंझा उहा ख़ास हस्ती आहे जंहिंजे बारे में अल्लाह कुरान करीम में तव्हां ॾिसंदो कॾहिं पंहिंजे विलादत जो कसम खणे थो, ऐं नबी आउं तुंहिंजी विलादत जो कसम खणा थो, कॾहिं अल्लाह पंहिंजे शहर विलादत जो शहर जो कसम खणे थो, ला उक़्सिमु बिहाज़ल बलद, कॾहिं अल्लाह पंहिंजी रिसालत नबूवत जो कसम खणे थो, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन, कॾहिं अल्लाह ताला काब कौसैन और अदना जे मकाम ते पहुचाए करे मुस्तफ़ा जो ज़िक्र करे थो, कॾहिं अल्लाह गवाही ॾे थो ऐं मोहम्मद मुस्तफ़ा मक्के जा मुशरिका तव्हां खे चाहे कुझु बि चवंदा रहनि, व रफ़अना लका ज़िक्रका, असां तुंहिंजे ज़िक्र खे, तुंहिंजे फ़िक्र खे, तुंहिंजे शान खे, तुंहिंजे अज़मत खे, तुंहिंजे मक़ाम खे एतिरो त बुलंद कयो थो, काइनात जी का शइ तुंहिंजे मक़ाम खे घटाए नथी सघे। कुरान करीम के अंदर अल्लाह तबारक व तआला नबी साईं के महबूस करे असां ते एक इहो वाजिब कयो, तव्हां खे इताअत करनी आहे, मोहब्बत करनी आहे, फरमान बरदारी करनी आहे, रसूल मञणो आहे। उन सां गॾोगॾु अल्लाह छा हुकुम फरमायो, अल्लाह इहो हुकुम फरमायो आहे त ही मुंहिंजो ख़ासि रसूल आहे। ऐं मुस्लमानो वालमू अन्न फीकुम रसूल अल्लाह, ॼाणी वठो तव्हां में अल्लाह जो रसूल मौजूद आहे, जंहिंजो छा मक़सद आहे, रसूलुल्लाह मौजूद आहिनि, उन जो अदब करणो आहे, उन जो एहतराम करणो आहे, उन सां मोहब्बत जो इज़हार करणो आहे, हक़ीक़ी मोहब्बत करणी आहे। अल्लाह अदब सिखारियो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही, ऐ ईमानदारो अल्लाह जे रसूल जे फरमान खां अॻिते वधणो न आहे, बल्कि फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमानदारो ला तरफ़ऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी, मुंहिंजे नबीअ जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न कयो। अल्लाह ताला कुरान करीम के अंदर रसूलुल्लाह जो अदब सिखारियो, सब खां वधीक अदब सम्झंदड़ उहे असहाबे मोहम्मद हुआ जेके सुबुह ऐं सांझी पेरनि उघाड़ा बुखायल पेट पंहिंजे अहल खे, अयाल खे, पंहिंजे वतन खे, हर शइ खे छॾे करे रसूलुल्लाह जे कदमनि ते कुर्बान थियण खे फ़ौक़ियत सम्झंदा हुआ, कामयाबी सम्झंदा हुआ। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु नबी साईं जो चाचो आहे, वॾी उमिरि जो आहे। हिकु यहूदी सवाल करे थो, यहूदी जो मक़सदु इहो हो त अॼु ॾिसूं था अब्बास खे पंहिंजे भाई ते मोहम्मद सां केतिरी मोहब्बत आहे। सवाल अजीब करे थो, सवाल छा आहे, ऐं अब्बास तूं वॾो आहीं या तुंहिंजो भाई जो मोहम्मद वॾो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यहूदीअ खे ख़बर हुई त हज़रत अब्बास वॾो आहे, जेकॾहिं हज़रत अब्बास चवंदो आउं वॾो आहियां त पोइ रसूलुल्लाह जी गुस्ताखी थई जो अब्बास नबी साईं खां पाण खे वॾो सम्झो। जेकॾहिं चवंदो त न नबी साईं वॾा आहिनि त कूड़ थींदो ऐं मोमिन कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खां इन तरीक़े सां सवाल थिए थो, हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फौरन जवाब ॾिए थो, जंहिं जवाब जे अंदरि असांजे लाइ सबक़ आहे, इबरत मौजूद आहे। जवाब छा ॾिए थो, रसूलुल्लाह वॾा आहिनि, वक़त वलिदतु क़ब्लहू, लेकिन पैदा अॻ में आऊं थियो आहे, यानी पैदा आऊं अॻ में थियो आहियां, ॼाओ आऊं अॻ में आहियां। लेकिन जेकॾहिं अज़मत चाहिए थो, वॾाई पुछी थो त वॾो हर हालत में मोहम्मद मुस्तफ़ा, त उन्हनि माण्हुनि रसूलुल्लाह जे आदाब खे सम्झो आहे। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमानदारो ला तरफ़ऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी, तव्हां मां को शख़्स पंहिंजे आवाज़ खे रसूलुल्लाह जे आवाज़ खां बुलंद न करे। हिकु सहाबी साबित बिन कैस रज़ी अल्लाह अन्हु आहे, उन जो फितरतन आवाज़ वॾो आहे, जॾहिं ॻाल्हाए थो आवाज़ वॾो बणिजी वञे थो। क़ुरान करीम जी आयत नाज़िल थिए थी, सहाबी पंहिंजे घर में वेही रहे थो, हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया, खाइण पीअण छॾे ॾिनई, राति ताईं ॾींहुं रुअंदो रहे थो, घर जे कुंड में वेठल आहे। नबी साईं ॾिसनि था साबित मौजूद न आहे। ॿियो ॾींहुं गुज़रियो, साबित बिन कैस न आहे। टियों ॾींहुं गुज़रियो, इन मां साबित थिए थो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे असहाब सां मोहब्बत केतिरी आहे। पंहिंजे हिकु साथीअ खे गुम पाइनि था, ॿिनि ॾींहंनि खां न आहे।
टे ॾींहं सुवाल करे वठनि था छा ॻाल्हि आहे। साबित बिन कैस नज़र न पियो अचे। हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु जवाब ॾिए थो अल्लाह जा नबी उहो मुंहिंजो पाड़ेसरी आहे, जेकॾहिं बीमार हुजे हा ख़बर पइजी वञे हा पर आउं वञी करे उनजी ख़बर वठी अचां थो। साबित बिन कैस जे घर पए थो, ॾिसे थो, घर वारनि खां पुछे थो, ख़बर मिले थी त घर जे तरफ़ में कुंड में वेही करे सुबुह ऐं सांझी राति ऐं ॾींहुं अल्लाह खां दुआ घुरी रहियो आहे, गिड़गिड़ाए रहियो आहे, रोई रहियो आहे, खाइण पीअण छॾे ॾिनो अथसि। साबित बिन कैस जे साम्हूं हज़रत साद पए थो, चवणु लॻो आहे साबित छा ॻाल्हि आहे। रसूलुल्लाह अॼु पंहिंजे मजलिस में तुंहिंजो ज़िक्र कयो आहे, तूं रसूलुल्लाह जी मजलिस में हाज़िर न पियो थिए। साबित बिन कैस रुअण लॻे थो, साद खे चवे थो ऐं सादा रसूलुल्लाह जे रब चयो आहे ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी, ऐं ईमानदारो मुंहिंजे रसूल जे साम्हूं पंहिंजो आवाज़ बुलंद न करियो मता ईअं न थिए अन तहबत आमालकुम तव्हांजा अमल ज़ाये थी वञनि हलिया, तव्हां जूं निमाज़ूं, तव्हांजा रोज़ा, तव्हां जूं ज़कातूं, तव्हांजा सदक़ात, तव्हांजा ख़ैरात रसूलुल्लाह जे अज़मत खां मथे न आहे, मता ज़ाये न थी वञनि हलिया। मुंहिंजो आवाज़ ई वॾो आहे, रसूलुल्लाह जे साम्हूं वियसि बेअदबी थी वेंदी, आवाज़ बुलंद थी वेंदो हलियो, अमल ज़ाये थी वेंदा हलिया। नबी साईं खे अची करे ख़बर पए मिली, पाण समझनि था इन्नहु मिन अहलिल जन्नह, साबित बिन कैस अहले जन्नत मां आहे, जन्नती शख्स आहे, उन्हीं जे ते इहो को हर्ज न आहे, इजाज़त आहे। चवण जो मक़सदु इहो त मोहबत उन्हनि खे हुई जिन रसूलुल्लाह जे हर शइ सां मोहबत कई आहे। ॿिए तरफ़ असां आहियूं, रबीउल अव्वल जो महीनो अचे थो, उन तारीख़ ते जंहिं तारीख़ ते आमना जो लाल, जंहिं तारीख़ ते फातिमा जो अबो फौत थिए थो, फातिमतु ज़हरा ये अल्फाज चवे थी सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्यामे सिरन लयालिया। नबी साईं जे वफ़ात की वजह सां बीबी फातिमा फरमाए थी मूं ते एतिरी मुसीबतूं पयूं आहिनि, जेकॾहिं उहे मुसीबतूं ॾींहंनि ते पुॼनि हा, ॾींहं रातियुनि में तब्दील थी वञनि हा। अॼु जो मुस्लमान आहे, कल में को मुस्लमान आहे, आशिक़े रसूल चवराए थो, रसूलुल्लाह सां मोहब्बत जो इज़हार करे थो, उन ॾींहुं जश्न मल्हाए थो जंहिं ॾींहुं नबी साईं फौत थिया आहिनि। उन खां वॾी ॻाल्हि नबी साईं जे मोहब्बत जो इज़हार कंदे केक ठाहियो वञे थो, जंहिं केक ते मुहम्मदुर रसूलुल्लाह जा अल्फाज लिखियल आहिनि। हाय अफ़सोस आहे इन मुस्लमान ते जेके दावा मोहब्बत जी कनि था, केक ते रसूलुल्लाह जो नालो लिखी करे वरी कटीनि था, पंहिंजे हथनि सां उम्मत खे ॾेखारीनि था, इज़हार मोहब्बत जो कनि था। ॿुधायो इहा मोहब्बत आहे या दुश्मनी आहे? असां कंहिंजो पुतलो सारींदा आहियूं मोहब्बत जे अंदरि या दुश्मनी जे अंदरि, मोहब्बत जे अंदरि या अदावत जे अंदरि? हरगिज़ न, इनखे मोहब्बत न चइबो। रसूलुल्लाह जे ख़त खे कैसर जे बादशाह, ईरान जे बादशाह किसरा सिर्फ़ तोड़ियो हो। नबी साईं फरमाइनि था अल्लाहुम्मा मज़्ज़िक़ मुल्कहू, ऐं अल्लाह इन जे मुल्क खे बि ईअं ज़रा ज़रा कर जीअं हिन मुंहिंजे ख़त खे तोड़ियो आहे। हे त केक ठाहे करे ज़रा ज़रा बनाए करे पंहिंजो पेट भरींदा आहिनि, इज़हार मोहब्बत जो कंदा आहिनि। हाय अफ़सोस, मूंखे उहो वक़्तु यादि आयो, नबी साईं पंहिंजे साथियुनि सां गॾु हुदैबिया जे मक़ाम ते हुआ। अल्लाह ताला उन्हनि खे उते रोके छॾियो। मुशरिकीन मक्का सां शर्त तय थियणा हुआ, उन्हनि शर्तनि तय थियण जे लाइ मके जा सरदार मुख़्तलिफ़ आया, नबी साईं सां ॻाल्हि ॿोल थिए थी, लेकिन नबी साईं जे हिफ़ाज़त में सहाबा बग़ैर चवण जे जॾहिं ख़बर पई त हिते रुकजणो आहे, मके जे सरदारनि सां ॻाल्हि ॿोल थियणी आहे, कुझु सहाबा सॼो सारो ॾींहुं जबलनि ते बीह रहनि था, मतां को काफ़िलो अचानक अची करे असांजे आका ते हमिलो करे। कुझु सहाबा नबी साईं जे मजलिस खे घेरे करे तलवारूं खणी करे बीहनि था, मतां को दुश्मन इन्हनि मंझां रसूलुल्लाह खे नुक़सान न पहुचाए। कुझु सहाबा उन वण जे पननि खे, टारियुनि खे पकड़े बीठा आहिनि, जंहिं वण जे हेठियां आमना जो लाल वेठल आहे, जंहिं वण जो ज़िक्र अल्लाह क़ुरान करीम में कयो आहे। उन्हनि टारियुनि झलण वारनि में हिकु उहो बि सहाबी आहे, मुग़ीरा उनजो नालो आहे, हथ में तलवार आहे, मियान खां कढी करे बीठो आहे। मके जा मुशरिका रसूलुल्लाह सां ॻाल्हाइनि था। आख़िरी मुशरिक जेको सरदार हो सुहैल उनजो नालो हो,
जंहिंजे हथ ते सुलह थी आहे उहो नबी साईं सां ॻाल्हि ॿोल कंदे हथ अॻिते वधाए थो। बाज़ माण्हुनि जी आदत हूंदी आहे मोहबत जी बिना ते हथ हथ सां मिलाईंदा आहिनि, ताड़ी लॻाईंदा आहिनि या ॾाड़ीअ तां फेरींदा आहिनि। उन ई सुहैल पंहिंजे हथ खे नबी साईं न वधायो, हज़रत मुगीरा पंहिंजे तलवार जी नोक सां हथ खे पोइ हटाए छॾियो। हिकु मरतबा थियो, ॿ मरतबा ईअं थियो, टे मरतबा ईअं थियो। सुहैल निगाह मथे खयो, ॾिसे थो ही केरु शख़्स आहे जंहिंखे हेतिरी मोहबत आहे रसूलुल्लाह जे वेझो हथ खे अचण नथो ॾे, निगाहूं करे थो, ॾिसे थो मुगीरा आहे। इहो उहो मुगीरा हो जंहिं इस्लाम आणण खां अॻु में 4 माण्हू क़त्ल कया, 4 माण्हुनि जो कातिल बणिजी करे पकड़ियो वियो हो, पोइ इन सरदार छॾायो हो। तंहिं करे ॾिसी करे चवे थो ऐं गदर, हाय गद्दार, तोखे उहो एहसान यादि न आहे जो तूं क़त्ल कयो वञे, हा मूं तोखे बचायो। जवाब ॾिए थो एहसान पंहिंजी जॻह ते, लेकिन मुंहिंजो महबूब पाक आहे, तूं मुशरिक आहे, पलीत आहे, तुंहिंजो हथ मुंहिंजे आका जे चेहरे ताईं पहचान न ॾींदसि। मोहबत इहा हुई। सुलहनामो लिखियो वञे थो, हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु सुलहनामो लिखे थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुशरिकीन मक्का एतराज़ कनि था अर्रहमान अर्रहीम छा आहे, लिहाज़ा इनखे मिटायो, बिस्मिका अल्लाहुम्मा लिखो, जेको अॻु वारो तरीक़ो आहे। नबी साईं हुकुम कनि था, हज़रत अली मिटाए। नबी साईं हुकुम कनि था, हज़रत अली छा कयो, मिटाए छॾियो अर्रहमान, मिटाए छॾियो अर्रहीम। नाला कंहिंजा आहिनि, अल्लाह ताला जा आहिनि। नबी साईं जो हुकुम मञींदे अर्रहमान रहीम खे मिटाए करे बिस्मिका अल्लाहुम्मा लिखे थो। वरी अॻिते लिखे थो मिन मुहम्मद रसूलिल्लाह इला रुअसाए मक्का, ही ख़त हीअ सुलह मुहम्मद रसूलुल्लाह जे तरफ़ खां मक्के जे सरदारनि ॾांहुं लिखी वञे थी। सरदार एतराज़ कनि था त रसूलुल्लाह जो लफ़्ज़ छो लिखो था, जेकॾहिं असां तव्हांखे रसूलुल्लाह मञियो हा, एतराज़ न करियो हा, लिहाज़ा रसूलुल्लाह जे लफ़्ज़ खे मिटायो। इते बि हुकुम नबी साईं जो हो। पाण फरमाइनि था ऐं अली इन लफ़्ज़ खे मिटाए, लेकिन अली मुर्तज़ा उहो शख़्स जंहिंजे मोहबत जी गवाही अल्लाह ताला अल्लाह जे रसूल ॾिनी, त उहो शख़्स आहे जेको अल्लाह उन जे रसूल सां मोहबत करे थो, अल्लाह उन जो रसूल उन सां मोहबत कनि था। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु अर्ज़ करे थो, ऐं आका अली बिन अबू तालिब जे हथनि में इहा ताक़त न आहे जो तव्हांजे इन नाले खे मिटाए छॾे। ॿिए तरफ़ असां मुस्लमान आहियूं, पंहिंजे हथनि सां केक बनाए करे इन क़िस्म जूं शयूं बनाए करे रसूलुल्लाह जो नालो लिखी करे कॾहिं पेट में विझंदा आहियूं, खाईंदा आहियूं, कॾहिं जुतियुनि ते लिखी करे मथे टंगींदा आहियूं। यादि रखो, इहा अल्लाह जे रसूल सां मोहबत न आहे, बल्कि अदावत दुश्मनी जो तरीक़ो आहे जेको मोहबत जे नाले ते उन वक़्त खां यहूदियुनि शुरू कयो हो, जेको अॼु ॾींहं ताईं अची रहियो आहे। त नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी अज़मत बेमिसाल आहे। हाणे अचूं था क़ुरान करीम जे तरफ़। हूअं त कई मिसाल आहिनि, अल्लाह ताला असांजे तरफ़ अहिड़ो नबी मबूस कयो आहे। हज़रत याला बिन मुर्रा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाए थो, हिकु मरतबा नबी साईं सां गॾु वञा पियो ऐं उन दौरान 3 अहिड़ा वाक़िया ॾिसां थो जेके मूं कॾहिं न ॾिठा। ऐं नबी साईं सां गॾु आहियां, अॻियां हिकु औरत आहे, उन सां गॾु उनजो पुटु आहे जेको चरियो आहे, बिल्कुलु मलंग आहे, शदीद जा अल्फाज़ आहिनि। नबी साईं खे उहा औरत ॾिसी करे अर्ज़ करे थी, अल्लाह जा रसूल, ही मुंहिंजो पुटु आहे, हिन जी हालत इहा आहे। पाण सम्झनि था इन शइ ते दओ थो लहू, जेकॾहिं तूं चाहिए त उन लाइ दुआ घुरा। पाण दुआ घुरनि था, अॻिते वधनि था, अॻियां बाग़ वटि पहुचूं था त हिकु उठ आहे जेको डोड़ंदो अचे पियो, अची करे नबी साईं जे साम्हूं आयो, वेही रहे थो, पंहिंजे मुंहं खे ज़मीन ते रखे थो। नबी साईं हुकुम फरमाइनि था, ऐं या अल्लाह वञ हिन जे मालिक खे वठी अच। मालिक आयो, पाण सम्झनि था ही उठ शिकायत करे रहियो आहे त मोती तो ईंदा हुम, ऐं हिननि वटि पैदा थियसि। इस्तामलूनी, जेसि ताईं जवान हुअसि, तयार हुअसि, मूंखां कमु वठंदा रहिया, मूं ते बार खणंदा रहिया। अरादू ऐं यनहरू नी,
हाणे जॾहिं वॾो थियो आया मूंखे नहर करणु चाहिनि था। पाण फरमाइण लॻा उठ इहा शिकायत कई आहे। सहाबी चवे थो वरी अॻिते वधूं था, हिकु अहिड़े मैदान में पहुतासीं जेको ख़ाली मैदान हो, सिर्फ़ ॿ वण हुआ जेके परे परे बीठल हुआ। हज़रत याला चए थो नबी साईं मूंखे हुकुम फरमायो उन्हनि वणनि खे वञी करे चओ रसूलुल्लाह चवे थो त तव्हां गॾिजी वञो, इज्तमे आ, गॾिजी वञो हलिया। हज़रत याला चवे थो मुंहिंजो आवाज़ वणनि ताईं पहुचे थो, ॿई वण पंहिंजी जॻह खां हटनि था, अची करे मिलनि था। नबी साईं अॻिते वधनि था, पेशाब कनि था, उन्हनि जे ओट जे अंदरि वरी वापसि अचनि था, वरी फरमाइनि था ऐं याला वञ इन्हनि वणनि खे हुकुम फरमाए अन तफ्तरिका। रसूलुल्लाह चवे थो हाणे तव्हां जुदा थी वञो, ॿई वण जुदा थी वञनि था। हज़रत याला चवे थो उतां खां वापसि आयासीं, उहो ॿार जेको चरियो हो, जेको पागल हो, उहो बिल्कुलु सही आहे, ॿारनि सां गॾु रांदि करे आहे। औरत खां मूं सुवाल कयो, औरत जवाबु ॾिनो जॾहिं खां रसूलुल्लाह दुआ करे रवाना थिया आहिनि मुंहिंजे पुट तां उहा बीमारी ख़तम थी वई आहे। मूं हिन जे लाइ 6 घेटा रखिया हुआ ज़बह करण जे लाइ, लेकिन हाणे का ज़रूरत न आहे। रसूलुल्लाह जी दुआ जी वजह सां ही कामिल बनी। त उन जा मिसाल बेपनाह आहिनि। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजो तारुफ़ करायो आहे। अल्लाह केरु आहे? अल्लाह उहो आहे जंहिं आसमान बग़ैर थंभनि जे पैदा कयो, बग़ैर थंभनि जे बिहारियो। अल्लाह केरु आहे जंहिं आसमान खां बरसात नाज़िल कई। अल्लाह केरु आहे जंहिं उन बरसात जे एवज़ ओभर उभारिया। इहो आहे या न? इन तरीक़े सां अल्लाह जो तारुफ़ क़ुरान करीम में मौजूद आहे। लेकिन हाणे सूरह जुमा पढ़ूं था, सूरह जुमा के अंदर अल्लाह फरमाए थो युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ लहुल मुल्क व मा फिल अर्ज़िल मलिकिल कुद्दूसिल अज़ीज़िल हकीम। तस्बीह बयान कनि था आसमान ऐं ज़मीन के अंदर जेका मखलूक आहे उहे चवनि था आसमान ऐं ज़मीन जो मालिक बेअब आहे, जेको मलिक आहे यानी केर वो रब जेको बादशाह आहे। अल कुद्दूस वो बेअब आहे, अल अज़ीज़ वो हर कम ते गालिब आहे, अल हकीम वो जेको कुछ कंदो आहे मनसूबे जे तहत कंदो आहे, बग़ैर मनसूबे जे न कंदो। 4 ॻाल्हियूं बयान कयो, अल मलिक, अल कुद्दूस, अल अज़ीज़, अल हकीम। अल्लाह जूं 4 सिफ़तूं वरी अॻियां बयान कई। हुवल्लज़ी बाअस फिल उम्मियीन रसूला। अल्लाह उहो आहे जंहिं उम्मियीन जे अंदरि रसूल मोकिलियो। छा मक़सद? इहो अल्लाह तारुफ़ अॻ में करायो। अल्लाह उहो आहे जंहिं आसमान बग़ैर थंभनि जे बिहारियो। अल्लाह उहो आहे जंहिं आसमान खां बरसात वसाई आहे। इहो अल्लाह जो तारुफ़ आहे या न? तारुफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह हिन सूरत के अंदर रसूलुल्लाह जो तारुफ़ कराए पियो। हुवल्लज़ी बल्कि पंहिंजे ज़ात जो भी तारुफ़ कराए पियो। अल्लाह उहो आहे जंहिं उम्मियीन जे अंदर रसूल मोकिलियो आहे। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। 4 ॻाल्हियूं बयान कई। जेको रसूल केरु आहे? यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। जीअं अल्लाह पंहिंजूं 4 सिफ़ात बयान कयूं। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में भी 4 सिफ़ात बयान करे अल्लाह सम्झाइण चाहियो। मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़े तरीक़े सां अल्लाह जी ज़ात जो तारुफ़ आहे, अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला वटि जेकॾहिं का अज़ीम ज़ात आहे त उहा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। कुरान करीम के अंदर मशहूर सूरत आहे, मशहूर आयत आहे जंहिंखे आयत दुरूद चइबो आहे। अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह उन जा मलाइका नबीअ ते दुरूद मोकिलीनि था। ऐं ईमानदारो तव्हां भी दुरूद मोकिलियो, सलाम मोकिलियो। नबी साईं खे अल्लाह ताला इते नबी चयो आहे। नबी साईं जो नालो मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं जॾहिं महराज कनि था अल्लाह पाण खे अब्द चयो आहे, असरा बि अब्दिही। नबी साईं जॾहिं नबी थियनि था उन खां बाद पाण रसूल बणजनि। हाणे हिन आयत के अंदर अल्लाह ताला ईअं न फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अला मोहम्मद। अल्लाह उन जा मलाइका मोहम्मद ते दुरूद पढ़नि था। जेकॾहिं ईअं चवे हा त पोइ दुरूद जी इब्तिदा नबी साईं जे पैदाश खां थी हा। अल्लाह ईअं बि न चयो त अल्लाह उन जा मलाइका दुरूद मोकिलीनि था अब्द ते। जेकॾहिं अब्द चवे हा दुरूद जी इब्तिदा जॾहिं खां महराज कनि हा उन वक़्त खां थी हा।
अल्लाह ईअं बि न चयो त अल्लाह उनजा मलाइका रसूल ते दुरूद मोकिलीनि था। जेकॾहिं ईअं चवे हा त दुरूद जी इब्तिदा उन वक़्तु थी हा जॾहिं पाण 40 साल जो उम्र के पहता रसूल बनजन था। लेकिन अल्लाह छा फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी, बेशक अल्लाह उनजा मलाइका नबी ते दुरूद मोकिलीनि था। ऐं नबी साईं नबी कॾहिं हुआ, पाण फरमाइनि था कुन्तो नबियन व आदम बैनल माए व तीन, आउं उन वक़्तु नबी हुअसि जॾहिं इंसानियत को वजूद ई न हो। कुरान करीम के अंदर अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम जो जिक्र कयो, फजीलत बयान कई ऐं फरमाई, ऐं ईसा अल्लाह जे उन नेमतन के याद कर, तू मिट्टी मजा पखी बनाई थो बेइज़्नी मुंहिंजी इजाज़त था, फतन फीह रूहन फतन खौफिए, पोइ तू उन में फूकी थो, फतकून तैरन बेइज़्नी, अल्लाह जे हुक्म सां उहो पखी बंजी वञे थो। ऐं मूसा तो कोड़ वारी बीमारी के पढ़ी थो, अल्लाह जे हुक्म सां उहो शफ़ा याफ़्ता थी वञे थो, ठीक थी वञे थो। तू अंधे ते पढ़ी थो, उहो सॼो थी वञे थो बेइज़्नी मुंहिंजी इजाज़त सां। ऐं मूसा तो मौलन के, ऐं ईसा तो मौलन के ज़िंदा कयो। इहो हिकु वाक़ियो आहे जेको अल्लाह ताला अख्तियार में हो, लेकिन अॻियां अल्फाज़ आहिनि बेइज़्नी मुंहिंजी इजाज़त सां। यानी कुरान करीम सूरह माइदे जिन आयत के अंदर ईसा अलैहिस्सलाम के बारे में फरमायो वियो, ऐं ईसा तो पखी बनाई थो इजाज़त मुंहिंजी सां, रूह विझी थो इजाज़त मुंहिंजी सां, ऐं अंधे खे ठीक करी थो मुंहिंजी इजाज़त सां, कोड़ वारे खे ठीक करी थो मुंहिंजी इजाज़त सां, मौरन खे ज़िंदा करी थो मुंहिंजी इजाज़त सां। जंहिंजो मक़सद छा त हर जगह ते ईसा अलैहिस्सलाम मोहताज रहे थो इजाज़त जो। उन वक़्त ताईं ईसा अलैहिस्सलाम जे हथनि में ताक़त न आहे जो पखी बनाए सघे, जेसिताईं अल्लाह इजाज़त न ॾे, जेसिताईं अल्लाह इजाज़त न ॾे रूह नथो दाख़िल करे सघे, जेसिताईं अल्लाह इजाज़त न ॾे ईसा अलैहिस्सलाम कोड़ वारे खे सही नथो करे सघे, जेसिताईं अल्लाह इजाज़त न ॾे ईसा अलैहिस्सलाम अंधे खे नज़र ॾेई नथो सघे। ॿिए तरफ़ असांजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अचनि था, अल्लाह फरमाए थो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ऐं नबी असां तव्हांखे शाहिद बना करे, बशीर बना करे, दाई इलल्लाह बना करे, नज़ीर बना करे मोकिलियो, व दाइयन इलल्लाह, अल्लाह जे तरफ खां दाई बनाए करे बेइज़्निही अल्लाह जी इजाज़त सां तू शाहिद भी बने, बशीर भी बने, नज़ीर भी बने, दाई इलल्लाह भी बने। यानी कायनात का तमाम मामलात जेके अल्लाह तोखे इजाज़त ॾेई छॾिया, हाणे सॼी ज़िंदगी जीअं तू चाहिए बार बार इजाज़त जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तू चाहिए चंड ॾांहुं इशारो करी टुकड़ा बंजी वेंदो हलियो, जेकॾहिं तू चाहिए ककियुनि मझा तस्बीह जो आवाज़ ईंदो, जेकॾहिं तू चाहिए थोड़ा खां जुदा थिए उन खां रुअण जो आवाज़ ईंदो, जेकॾहिं तू चाहिए पत्थरनि खां गुज़री उहे तोते सलाम पेश कंदा, जेकॾहिं तू वण खां गुज़री उहे तोते सलाम पेश कंदा। अल्लाह जी इजाज़त सां अल्लाह तोखे इहो सभु कुझु अता करे छॾे। कुरान करीम के अंदर एक मकाम ते फरमायो वियो युहिल्लु लहुमुत तय्यिबातु व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस। अल्लाह ताला तव्हांजे तरफ़ हिकु अहिड़ो नबी मोकिलियो आहे जेको हलाल शयुनि खे हलाल बनाए थो, पाकीज़ा शयुनि खे हलाल बनाए थो, पलीद शयुनि खे हराम बनाए थो। सुवाल इहो पैदा थिए थो जेका शइ हलाल आहे उहा आई पाकीज़ा, जेका हराम आहे उहा आई पलीद। तो अल्लाह जो नबी हलाल के हलाल कीअं बनाए थो, हराम के हराम कीअं बनाए थो, जंहिंजो हिकु मफ़हूम इहो आहे त कायनात के अंदर अल्लाह ताला जेके बि शयूं हलाल बनायूं या हराम बनायूं उम्मत मोहम्मदीअ जे लाइ उन वक़्त ताईं न उहे हलाल बणिजी सघनि थियूं न हराम बणिजी सघनि थियूं, जेसि ताईं उन्हनि जो ऐलान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़बान अतर खां न निकितो। अहिड़े तरीक़े सां ॿियो मफ़हूम इहो आहे त हिकु उहे शयूं जेके अल्लाह हलाल बनाए छॾियूं ईअं न आहे त उन्हनि ते इक्तिफ़ा आहे, जेके अल्लाह हराम बनाए छॾियूं ईअं न आहे उन्हनि ते इक्तिफ़ा आहे, बल्कि जंहिंखे अल्लाह जो रसूल हलाल बनाए उहे बि हलाल आहिनि, जंहिंखे अल्लाह जो रसूल हराम बनाए उहे बि हराम आहे।
ताजी साथियों, अल्लाह ताला कायनात के अंदर एक बेमिसल हस्ती बनाई जेका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत सा उम्मत के सामो नमूदार थी है, जैसे बारे में अक्सर यो नज़रियो भी रखियो वंदो है तो वो असां जहिड़ो है। असां चऊं था असां जहिड़ो तो छा, नबी साईं त अंबिया जा इमाम आहिनि, पर सब जा सब इंसान गॾिजी करे कंहिं हिकु नबी बराबरि नथा बणी सघनि। ऐं अंबिया इकराम 1,24,000 आहिनि, जेके 1,24,000 गॾिजी करे 313 रसूलनि बराबरि नथा बणी सघजनि। 313 रसूलनि जे अंदर 5 उलुल अज़म पैगंबर आहिनि, उहे 313 रसूल गॾिजी करे 5 उलुल अज़म पैगंबरनि जे मक़ाम खे नथा पहुची सघनि। उहे 5 उलुल अज़म पैगंबर उन्हनि जे अंदर हिकु अहिड़ी हस्ती आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक बाज़ हस्ती जो 1,24,000 अंबिया 313 रसूल 5 उलुल अज़म पैगंबर गॾिजी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा नथा बणी सघजनि। इहा ई माना आहे, तंहिं करे पंहिंजो नालो रखियो वियो मुस्तफ़ा, जंहिंजी माना चूंडियल। अल्लाह ताला खां दुआ आहे हक़ सम्झ उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूल क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह।